सरकार साथ ॾियण जो पूरो वाइदो कयो आहे ऐं ॿी तरफ़ चयो त मां सूबेदार खे मूसा जे पोयां बछे थो छॾियां। मूसा खे लिखण जी जाइ बि कोन मिलंदी ऐं तूं उन लाइ परेशान न थी। तोखे नवाब खान जे मथां एॾो भरोसो आहे जो नवाब खान असां एॾी भलाई कंदो? मीर, सरकार असां ते को बि थोरो नथो करणु चाहे, पर सरकार खे जेको ख़तरो आहे न वधि में वधि उहो मूसा मां आहे। ऐं सरकार मूसा खे माराइण थो चाहे ऐं हूअं बि इहो कमु असां कयूं या को ॿियो करे कहिड़ो फ़र्क़ु थो पए? इहा त मूंखे बि ख़बर आहे त नवाब खान मूसा मां हथीको थी वियो आहे ऐं हाणे नवाब खान मूसा मां जान छॾाइण थो चाहे। मीर, तोखां ऐं मूंखां सिवा हुनजो साथ ॿियो केरु ॾींदो? आशू, मां नवाब खान जे लाइ कॾहिं बि कमु कोन कंदुसि। उन लाइ सरकार तो मथां को बि ज़ोर नथो रखे। ऐं बाक़ी ॻाल्हि रही मूसा जी, उहो जेतिरो असांजो दुश्मन आहे न ओतिरो ई सरकार जो दुश्मन आहे। जॾहिं असां सभु पाण में गॾिजी मूसा खे पूरो कंदासीं न त इहो मथे जो सूर बि लही वेंदो। मूसा धमकी त ॾिनी आहे, पर मूंखे नथो लॻे त मूसा अहिड़ो क़दम खणंदो। मूसा मथां एॾो भरोसो न कर, उहो हींअर ई मौत जे मुंहं मां निकिरी आयो आहे। सिर्फ़ु असां न, तो बि मूसा जे मथां गोलियूं हलायूं आहिनि। हाणे तूं सोच त छा उहो असांखे या तोखे बख़्श कंदो? हा आशू, तूं सही थो चवे। हिन वक़्तु मूसा होश में न आहे, हुनजो बंदोबस्तु करणो पवंदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।